अस्सलाम वालेकुम नाज़रीन, आऊं आहियां अनवर अली सोलंकी ऐं अवां ॾिसी रहिया आहियो सिंध इशूज़ न्यूज़ टीवी। ख़बर शामिल कंदासीं नौशहर फेरोज़ जे ब्यूरो चीफ मंसूर मलक जी। पीपल्स पार्टी जे MP मुमताज़ अली चांडियो पारां गवर्नमेंट बॉयज़ डिग्री कॉलेज नौशहर फेरोज़ में शागिर्दनि खे साफ़ पाणी मुहैया करण लाइ RO फिल्टर प्लांट जो इफ्तिताह। कॉलेज जी बिल्डिंग जे रिपेयरिंग, ऑडिटोरियम हॉल, ज़ाती ख़र्च ते मल्टीमीडिया प्रोजेक्ट ॼण जा ऐलान। इफ्तिताही तक़रीब खे ख़िताब कंदे MP मुमताज़ चांडियो चयो त साहिती परगि॒णो इल्म जे मैदान में पाण मल्हायो आहे। हितां जे बहितरीन उस्तादनि जी महिनत जे बदौलत केतिरा ई शागिर्द वॾनि पोस्टुनि ते मुक़रर थी पंहिंजे मुल्क ऐं क़ौम जी ख़िदमत करे रहिया आहिनि। हिन चयो त नौशहर फेरोज़ जो पाणी ज़हरीलो हुजण करे शागिर्दनि जी सिहत जो ख़्यालु रखंदे साफ़ पाणीअ जो जेको वाइदो कयो हो उहो अॼु पूरो कयो आहे। अहिड़ी तरह कॉलेज जे बहितरीअ लाइ बिल्डिंग जी मरमत ऐं ऑडिटोरियम हॉल लाइ सिंध हुकूमत खां बजट मंज़ूर कराई वेंदी ऐं पंहिंजे ख़र्च ते मल्टीमीडिया प्रोजेक्ट पिणु वठी ॾींदसि त जीअं नौशहर फेरोज़ कॉलेज सिंध जो मिसाली कॉलेज बणिजी सघे। उन मौक़े ते कॉलेज जे प्रिंसिपल ख़लीफ़ा मोहम्मद अफ़ज़ल मेमून, फारूक अहमद बंबरो, लेक्चरार बशीर अहमद बोयो, आफ़ताब अहमद राजपर, सैयद इमदाद काज़मी ऐं ॿियनि पिणु इफ्तिताही तक़रीब खे ख़िताब कयो। ही हुयूं हिन वक़्त ताईं जूं अपडेट्स। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स लाइ ॾिसंदा रहो सिंध इशूज़ न्यूज़ टीवी।